अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है? खुश आयो खैर दोस्तों। आज पाण एक नओं लेसन स्टार्ट कंदासीं। ग्रीटिंग्स जंहिंजो मतिलबु दुआ सलाम करणु। पाण चाइनीज़ में दुआ सलाम कीअं था करी सघूं सिंधी ज़बान जे ज़रिए। त दोस्तों पहिरियों वर्ड आहे, पाण स्टार्ट कंदासीं पंहिंजो लेसन। पहिरियों वर्ड आहे नी हाओ। नी हाओ इंग्लिश में इन जी मतिलबु आहे हेलो, ऐं सिंधी में इन जी मीनिंग आहे अस्सलाम वालेकुम, ऐं ॿी मीनिंग आहे वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम इन जो ॿिन्ही जो जेको चाइनीज़ पिनियन जो वर्ड आहे या चाइनीज़ लैंग्वेज जो वर्ड आहे उहो आहे नी हाओ। मतिलबु पाण सलाम बि कंदासीं ऐं उनजो जवाब बि हिकिड़े ई वर्ड्स सां ॾींदासीं। त ॿियो अखर आहे नियन हाओ। नियन हाओ इहो आहे थोरो अदब सां, मतिलबु जीअं पाण चऊं साईं अस्सलाम वालेकुम, अदब सां मन जंहिंखे चऊं त उहो आहे नियन हाओ। इन स्लाइड जो जेको आख़िरी वर्ड आहे वान जिंग। वान जिंग जो मतिलबु इंग्लिश में इन जो थींदो वेलकम, ऐं वरी सिंधी में थींदो भलीका। या पाण इनखे वरी आज्ञा जे लाइ इस्तेमालु कयूं, या पाण इन जी मीनिंग आज्ञा बि रखी सघूं था। वान जिंग मतिलबु तव्हांजी असां आज्ञा था कयूं, वान जिंग। त पाण हलंदासीं स्लाइड ॿिए जी तरफ़, जंहिंजो पहिरियों वर्ड आहे शेशे। शेशे मतिलबु पाण इंग्लिश में इन जी मीनिंग थींदी थैंक यू, ऐं वरी सिंधी में इन जी मतिलबु थींदो महिरबानी। शेशे महिरबानी। वरी इन जो ॿियो अल्फाज़ आहे भूख अची। भूख अची मतिलबु यूर वेलकम, का ॻाल्हि कोन्हे या कोई मसइलो कोन्हे, इन जो मतिलबु थींदो भूख अची। इन स्लाइड जो जेको टियों वर्ड आहे चिंग। चिंग चिंग मतिलबु इंग्लिश में इन जो मतिलबु थींदो प्लीज़, या पाण चऊं मीनिंग थींदी प्लीज़। इन जो सिंधी में मीनिंग थींदी महिरबानी करे। त हाणे पाण हलंदासीं नंबर 3 ते स्लाइड ते। त इन जो पहिरियों वर्ड आहे दोएबूची। दोएबूची मतिलबु इन जो इंग्लिश में मीनिंग थींदी सॉरी, ऐं जंहिंजी वरी सिंधी में मीनिंग थींदी माफ़ु कजो, दोएबूची। ऐं ॿियो आहे वर्ड मेगवानशी। मेगवानशी मतिलबु इट्स ओके, को मसइलो कोन्हे, को मसइलो न आहे, मेगवानशी। ऐं नंबर 3 ते आहे ज़ाइचियन। ज़ाइचियन ज़ाइचियन मतिलबु गुड बाय, ख़ुदा हाफ़िज़, ज़ाइचियन। मिसाल तौरु को माण्हू वञे थो त उनखे पाण चवंदासीं ज़ाइचियन, या उहो पाण खे चवंदो ज़ाइचियन, ख़ुदा हाफ़िज़। त नंबर लास्ट वारी जेको स्लाइड आहे नंबर 4, उनखे पाण चाइनीज़ पिनियन में पढ़ंदासीं। इन जो चाइनीज़ पिनियन जो पहिरियों वर्ड आहे रनशी नी हन गाओशिंग। रनशी नी हन गाओशिंग। इन जो इंग्लिश में इन जो मतिलबु थींदो नाइस टू मीट यू। इहो हिकु पहाको आहे, ऐं इन जी सिंधी में वरी मीनिंग थींदी अव्हां सां मिली ख़ुशी थी। रनशी नी हन गाओशिंग मतिलबु अव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी, नाइस टू मीट यू। त दोस्तों अॼु पंहिंजो लेसन कीअं लॻो? त उमेदु आहे त तव्हां बिल्कुलु इन में रिस्पॉन्स कंदा ऐं मुंहिंजे चैनल सिंधी चाइनीज़ अकेडमी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा। मिलंदासीं हिकु नए लेसन सां गॾु। शुक्रिया, अल्लाह हाफ़िज़।